मुंहिंजो नालो हिमांशी नेभवानी आहे। मां ॿियों दर्जो पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां कविता ॿुधायां थी। छोकर नंढड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो, हथ जगस में छटी प्यारी, टिक 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 टिक। हथ जगस में छटी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, सिर ते टोपी कारी कारी। घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। हुते ॾिठोई वागू हिकिड़ो, अरे वागू हुते ॾिठाई वागू हिकिड़ो, सतसि पुठियां ते आयो तकड़ो। बिजलीअ वांगुरु छोकर ॾोरो, जोत वांगुरु केस नाड़ो, जोत वांगुरु केस नाड़ो। सैके में उते आयो नींगड़, शींहं ॾिठाई साम्हूं केर। शींहं मथां आयो टुपड़ई, पर छोकर चालाकी कई, हिकदमि लेटी पियो धरतीअ ते, मथां कयाई ओट छॾी अची। शींहं छटी जे मथां डुकी पियो, वरी वागू जे वात में सोपियो। शींहं फटो आयो वागू जख्मी, भॼण लॻो पर जल्दी छॾे टोपी आयो। अरे मुंहिंजी छटी, अरे टोपी छॾे टोपी आयो। 3 ज़रो ना वक़्तु